गौसपुर वेझो मेन इंडस हाईवे ते गोहर शाख भरसां ॻोठ मखदूम हुरा ख़ान जाफ़रीअ खां करमपुर भरसां माइटनि सां ईद मिलण वींदड़ मोटरसाइकिल सवारनि जो आम्हूं साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार सां टक्कर थी पियो। इतला मिलण ते हथजी पुलिस वाक़े वारी हंधि पहुची ज़ख़्मी प्यारो जाफ़री ऐं फोती मसमात मारवी जाफ़रीअ खे खानपुर जी सरकारी अस्पताल में आंदो, जिथे हू ज़ख़्मी प्यारो जाफ़री ज़ख़्मनि जा सूर न सांदे फ़ौत थी वियो। फोती ज़ाल ऐं मुड़ुसु करमपुर वेझो ॻोठ संगरार में पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां ईद मिलण वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। ॿिए पासे वाक़े जी इतला बाद ॻोठ में सोग छाइजी वियो। पुलिस कार ड्राइवर खे सोघो करे वरितो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।